Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मैडम काफी देर थी चुकी है जब आप साहब ना आया। हेलो ॾिसूं मां ॾिसी थी अचां। खेनी त तू पियो वसीम मूंसां ई मुंहिंजी भेण सां। तू मूंसां ही नथो करे सघे। तू मूंसां ही नथो करे सघे। न मायरा तोखे गलत फहमी थी मां तोखे ॿुधाइण वारो हुअसि। मायरा मुको धोखो ना है कि मां तोखे सब ॿुधाइण वारो हुअसि। अम्मा अम्मा कुछ खाई वठ। इतने ॾींहंनि खां तो कुछ भी ना है खाधो। भुख ना है मूंखे। अम्मा ईअं तो तू कमजोर थी वेंदी है। ना कुछ खाए थी ना कुछ पिए थी। आखिर ये केस ताईं हलंदो? तोखे बिल्कुल भी अंदाज़ो ना है औलाद के हथन मां विञण जो केॾो वॾो ॾुख आहे। हो मुंहिंजो पुटु हो, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो हो। मां पीउ जी लाश खे त कुल्हो ॾियण हिकिड़ो कुदरती अमल आहे, पर औलाद जी लाश खे ॾिसण हिकु वॾो अज़ाब आहे, कुदरती अज़ाब आहे। और अम्मा इहो तो खुदा जो ठाहियल निज़ाम आहे। इंसान तो बेबस आहे। बहितरीन में या तो असां इन हकीकत सां गॾु जीअण सिखूं। मां हाणे तूं पानी खाई वठ। हाँ मां ॾिसी अचां थो। कीअं आई वसीम? तव्हांजो कीअं अचण थियो? मां तोसां ई तुंहिंजी मां सां मिलण आई आहियां। पुछी सघां थो छो? मां समझी सघां थी त हिन वक़्तु तव्हां खे छा गुज़रंदी हूंदी, ऐं इहो बि ॼाणां थी त इन सभिनी ॻाल्हियुनि जो ॾोहारी मुंहिंजो मरहूम हस्बैंड हुयो। मां तव्हां खां माफ़ी घुरण आई आहियां। जंहिंखे माफ़ी घुरण खपे उहो त हिन दुनिया में हलियो वियो। माफ़ी भी घुरण आई आहियां ऐं ॿियो भी कुछ घुरण आई आहियां तोखां। छा? अंदर अचण लाइ न चवंदे छा?
कीअं आई सुलेखा? हाणे पे छा वठण आई जो त सब कुछ लुटजी चुको आहे। सुलेखा, जेतिरी कावड़ करणी थी न करे वठ, पर एतिरो ज़रूर यादि रखजांइ त मूं बि पंहिंजो घणो कुझु विञायो आहे। तू छा थी चाहीं? सुलेखा, मां हिकु फरियाद खणी आई आहियां तोड़े। फरियाद? केड़ी फरियाद? मां पंहिंजी धीअ जी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरण आई आहियां। कंहिंजी ॻाल्हि पई करी? मायरा जी। वो पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रही आहे। मां पंहिंजे घरवारे खे त विञाए चुकी आहियां, पर औलाद खे नथी विञाइण चाहियां। औलाद विञाइण जो ॾुख छा हूंदो आहे इहो तूं चङी तरह ॼाणे थी। सुलेखा, अल्लाह जे वास्ते, अल्लाह जे वास्ते। पर मां छा थी करे सघां? करणो त वसीम खे ई आहे। मूंखे छा आहे करणो? वसीम, मायरा खे एक्सेप्ट करे छॾ। छा? हाँ, प्लीज प्लीज उनखे पंहिंजो करे छॾ, न त हू मरी वेंदी। ईअं कीअं मरी वेंदी? डॉक्टरनि जो चवणु आहे त हू कोई सदमो बर्दाश्त नथी करे सघे। वो मुझसे तोखे याद थी करे। खुदा जे वास्ते उनके एक्सेप्ट करे छे। तव्हांखे ख़बर आहे मां ईअं नथो करे सघां। फसिया ऐं मां हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं। तो फसिया जे बग़ैर रही सघे थो, ऐं फसिया भी तुंहिंजे बग़ैर रही सघे थी, पर मायरा तुझे बगैर मरी वेंदी। वो तुझे बगैर नथी रही सके। मां कुछ नथो करे सघां। मां ही फसिया हिक गॾु ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो करे चुका आहियां। ये सब माज़ी जो ॻाल्हियूं आहिनि। तूं हिक दफ़ो फसिया सां ॻाल्हाए त ॾिस। थी सघे थो त हाणे फसिया जो फ़ैसिलो चेंज हुजे। मूंखे ख़बर आहे हू पंहिंजो फ़ैसिलो कॾहिं न मटाए। हकीम बाबा, मेहरबानी पुत्र। जमाल, मेहरबानी पुत्र। ये घर छॾींदे मूंखे अजीब थो लॻे। ये दुनिया बि अजीब आहे। इंसान खे किथां खां किथे रुलाए थी छॾे। पुत्र, हिकिड़ो अर्ज़ कया नाराज़ न थिजा। मुंहिंजो ग़रीबाणो घर हाज़िर आहे। तव्हां हाली हुते रहो। न बाबा, मम्मा ऐं मुंहिंजे रहण जो बंदोबस्त थी वियो आहे। पुत्र, हाणे आउं हलां थो। अल्लाह अव्हांखे हिम्मत ॾे। मुंहिंजे लाइक़ का क़िस्मत हुजे त मूंखे ज़रूर यादि कजो। ज़रूर। अच्छा पुत्र, आउं हलां थो। चङो अब्बा। जो फासला दिलों थे
तू यो घर हमेशा लाइ छॾे वञी पई। मूंखे बि मजबूरी आहे। मजबूरी? इहो तूं पई चईं जेका मूंखे हमेशा मुंहिंजी मजबूरी ते ताना ॾींदी रही। हाँ यो मां पई चवां तू मजबूर वे पंहिंजे ख्वाहिशनि जे करे ऐं मां मजबूर आहियां कंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ। तुंहिंजी मुंहिंजी मजबूरी में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे वसीम। तो मतलब तू फैसलो करे चुकी है? हाँ मैं फैसलो करे छॾियो। असां ॿिन्ही जे अलॻि थियण में ई बहितरी। फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा विया। तोखे छा थो लॻे त तोखे छॾे मां मायरा वटि हली वेंदुसि? कॾहिं बि न। मां कंहिंजी जान बचाइण लाइ पंहिंजी मोहब्बत कुर्बान नथो करे सघां। ॻाल्हि सिर्फ़ मोहब्बत जी नाहे वसीम। हिन वक़्तु मां तुंहिंजे भाउ जे क़ातिल जी धीउ आहियां। तुंहिंजी मां मूंखे कॾहिं बि क़बूल न कंदी। मूंखे को फर्क नथो पए। पर मूंखे फ़र्क़ु पए थो। पर फसिया तोखे ख़बर मां तोखां बग़ैर नथो रही सघां। रहणो पवंदो वसीम। जे मूं पंहिंजे पाण खे तयारु करे छॾियो आहे तुंहिंजे बिना रहण। तोखे बि ईअं तयारु करणो पवंदो। पर को बि साह खणण खां बग़ैर कीअं थो रही सघे? साह जी ज़रूरत हिन वक़्तु मुंहिंजी भेण खे आहे वसीम। तुंहिंजे दिल में ज़री सी बि मुंहिंजे लाइ क़दर आहे न। ज़िंदगी मुंहिंजी भेण खे ॾेई छॾ। ठीक अगर तू चाही थी तो यही सही। हॉस्पिटल में कॉल। छा थियो? मां अचां पई। आपी जी कंडीशन सीरियस थी वई आहे। असांखे हलणो पवंदो वसीम। लेट्स गो। एक्सक्यूज मी, मुझे अपनी सिस्टर मायरा से मिलना है। पेशेंट की कंडीशन सीरियस है, अभी उसकी ट्रीटमेंट हो रही है, थोड़ी देर वेट कर लें। पेशेंट जी सिस्टर आयो? जी मां जी सिस्टर आहियां। मैडम मां तव्हांखे पूरी तसली नथो ॾेई सघां। असां पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे हुनजी ज़िंदगी बचाइण जी। आई एम सॉरी मैडम, हिन जी हालत तमामु नाज़ुक आहे। बचण जा इम्कानात तमामु घटि आहिनि। तव्हां चाहियो त हिनखे ॾिसी सघो था। बाक़ी अल्लाह साईं खां दुआ करियो, अल्लाह साईं रहम कंदो। डॉक्टर साहब आप ऑपरेशन की फ़ौरन तैयारी करें प्लीज़, जल्दी में तैयारी करें। हापी हापी वसीम हापी जी हालत थी वई है। हापी हापी उठी। हापी लगे तो हाणे तो के पंहिंजे प्यार जी कुर्बानी न ॾियणी पवंदी। मतलब तू मुझे डॉक्टर साहब छा चए? हिम्मत न हार फसिया। जिंदगी मौत अल्लाह जे हथ में। हाँ लगे तो हाणे अल्लाह से हापी के घुराइण तो चाहे। खुदा जी मर्ज़ी जे अॻियां असां छा था करे सघूं? थोड़ी वक्त में छामा छा थी वसी हाणे वरी हापी
मुझे भले चाहती तो। हिम्मत रख फसिया। आपी 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 तो कुछ जबर भी चाहिए। आपी आपी कुछ तो चाहो। आपी आपी गाना ही सुना थी। आपी 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 कुछ गाना है। मायरा, मिस मायरा, मूंखे ॿुधायो त तव्हांजी इन हालत जो ज़िम्मेवार केरु आहे? ये छा पिया कर? माफ़ कजो, मां पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहियां। मायरा, मायरा मूंखे ॿुधायो तव्हांजी इन हालत जो ज़िम्मेवार केरु आहे? मायरा ॿुधायो न केरु हुयो हुते? मायरा तव्हां खां अलावा हुते ॿियो केरु हुयो? ॿुधायो। हाँ मायरा, हाँ मायरा ॿुधायो। फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा आपी डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, आपी कहीं तो चाहती हो कल है बंदी। Sorry, madam. She had expired. आपी आपी दूरियों वयूं वधी वधा जो फासला दिलियों थियूं जुदा रास्ता थिया जुदा। तू मुझे बेचो खातिर लाई। मालूम की जिंदगी बर्बाद न कर तो बची। वधा जो फासला मुझे बेचो तू कत्ल करे भाई। दिलियों थियूं जुदा तुझे शक्ल में तेरी सच है। अरे मर था। फसिया मुझे गाल जो यकीन कर। फसिया मुंह देखो कोने ले लो। मिस्टर वसीम, मरण वारो कॾहिं कूड़ न आहे गलत। तव्हांखे मूंसां गॾु थाणे हलणो पवंदो। मां तव्हांखे गिरफ़्तार थो कयां। इंस्पेक्टर साहब मुझे गाल ॿुधो। मायरा खे का ग़लत फहमी थी आहे। मूं हुनखे धिको कोन ॾिनो, पाण किरी। तव्हांखे कीअं ख़बर पई त उहो पाण किरी? जो इंस्पेक्टर साहब मां हुते मौजूद हो। फैसला गलत सब फैसला बेवजह ही हुनखे बचाइण जी ॾाढी कोशिश कई, पर हुनजो हथ छॾाइजी वियो ऐं बिल्डिंग थकी पई। मायरा जे किरण ते ई तव्हां फरार थी विया। हुनखे हॉस्पिटल बि न खणी आया। मूंखे तव्हांजी ॻाल्हि ते को यकीन न आहे मिस्टर वसीम। मां डिॼी वियोसि इंस्पेक्टर साहब। मां डिॼी वियोसि त किथे माण्हुनि मूंखे ॾिसी न वरितो हुजे उन इमारत जे आसे पासे। मुझे इनके खबर कोनी। इतना बुज़दिल है। मुझे बेचो तू कत्ल करे भाई। तुझी बेरुखी तेरी शक्ल में तेरे सर जाया। अल्लाह मरे था। इंस्पेक्टर साहब, ये मल्टी वाले इनके। फसिया। ठीक है, भले तो वञा, पर मुझे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां फसिया। जिंदगी में जंहिंखे सभिनी खां वधीक चाहियो सिर्फ तूं आहीं। मिस्टर वसीम, जिंदगी वक्त सां वधी विया। फैसला फैसला गलत सब फैसला बेवजह ही करंदा विया। फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा विया। फैसला फैसला गलत सब फैसला बेवजह ही करंदा विया। ज़ुल्मत थिया तोहमत थिया ही फासला। तमाम बयानात को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे तक पहुंची है कि मुल्जिम वसीम इफ्तिखार वल्द इफ्तिखार अहमद आप पर मकतूल मायरा जब्बार के कत्ल का इल्जाम था। अदालत ने आपको अपने दिफा का पूरा मौका दिया, लेकिन आपने अपने दिफा के लिए किसी भी वकील को रखने से इनकार कर दिया।
तमाम गवाहों और सबूतों को देखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है कि आपने मायरा जब्बार को कत्ल करने की कोशिश की, जिसके नतीजे में वो 6 माह तक कोमे में रही और बिलाखिर 18 मई 2018 को जिंदगी की बाजी हार गई। अदालत आपको मुजरिम ठहराते हुए आपको उम्र कैद की सजा सुनाती है। द कोर्ट इज अडजर्न्ड। ही तो छा कयो वसीम? मां गुनाहगार आहियां अम्मा। मायरा जो, फसीहा जो, तौक़ीर जो मूंखे इहा ई सज़ा मिलण घुर्जे। मूंखे कहिड़ी ॻाल्हि जी सज़ा बि मिले तो मुंहिंजे लाइ हिकिड़ो दफ़ो बि न सोचो आऊं केॾां वेंदसि? मूंखे ॿुधाए। कुदरत के इहो ई मंज़ूर हो अम्मा। तूं बस पंहिंजो ख्याल रख। तो वटि पंहिंजी सॼी जमा थियल दौलत छॾे वञा पियो। मुंहिंजी ज़िंदगी जो असल मक़सद छा हो मूंखे यादि न आहे। मूंखे दौलत खपे पई, कॾहिं मोहब्बत। मां कॾहिं इहो फ़ैसिलो ई न करे सघियुसि त मां चाहियां छा थो। शायद इहा ई ज़िंदगी आहे। इन्हनि सवालनि जा जवाब मूंखे आज़ाद रही करे न मिली सघिया। शायद जेल जी हिन 4 दीवारी में मिली वञनि। अशफाक अहमद साहब का नाम सुना है? अपने वक्त के बहुत बड़े दाना थे, बहुत बड़े बाबा थे। कहते थे कि जिंदगी का मकसद किसी एक राह के तयन में है, फिर उस रास्ते को आजमाना है, उसे परखना है, उसे देखना है, फिर उस पर चलना है, उस पर से गुजरना है। और ये सब करने के बाद अपने आप से सवाल पूछो, सिर्फ अपने आप से, किसी अखबार या रिसाले से नहीं, सिर्फ अपने आप से। अपने आप से सवाल करो कि क्या ये रास्ता ठीक है? क्या इस रास्ते में दिल है? अगर उस रास्ते का कोई दिल है जो धड़कता है तो उस सफर को जारी रखो, और अगर तुम्हें किसी किस्म की कोई धड़कन महसूस नहीं होती तो वो रास्ता बदल दो। या अल्लाह, मुझा पुट, मुझू क्यों एक तो घुराए वरती पाण वटि, एक मुखां अलाए केॾो परे हलियो वियो आहे। मां भागण जी छा कया बाबा? या अल्लाह, मां जी छा कया?
मुखे वो मौत नहीं छड़ मुखे वो मौत नहीं छड़ या अल्लाह जिंदगी जे एतिरनि सालनि में मारुगो ॾुख ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि। मामा ऐं पापा अॼु तव्हांजी ॾाढी यादि पई अचे। तव्हां ॿिन्ही खे अॼु वई काफ़ी साल थी विया आहिनि। मामा पापा ऐं मायरा बि मामा खे ॾाढो मिस पई कयां। तव्हां सभु मूंखे छॾे हलिया विया। मां केॾी रहिजी वई आहियां। मां अॼु तव्हांजी कमी ॾाढी महसूस करे रही आहियां। शायदि ज़िंदगी इनखे ई चवंदा आहिनि जे नसीब में शायदि इहो ई लिखियल हो। जुदाई बेवफाई ऐं फाज़िला। अॼु तव्हां सभिनी खे इलाही मिस पई कयां। अकेली थी वई आहियां। वधा जो फासला दिलियूं थियूं जुदा रस्ता थिया अलाए कॾहिं खां इहो ख़्वाबु पई ॾिसां तव्हां ॿिन्हिनि भाइरनि लाइ सभु कुझु ॾे वॾियूं गाॾियूं ॾे ऐं तई ॿाई ॿार सदाईं ख़ुशि रहो रस्ता थिया जुदा ख़ता हुई मज़ा हुई सज़ा थी ज़िंदगी वक्त सां वधी विया फ़ैसला फ़ैसला ग़लत सभु फ़ैसला बेवजह ही करंदा विया फासला फासला ग़लत सभु फासला बेवजह ही वधंदा विया फ़ैसला फ़ैसला ग़लत सभु फ़ैसला बेवजह ही करंदा विया ज़ुल्मत थिया तोहमत थिया ही फासला
तुझी बेरुखी मंजूर ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।